ज़वारनि सां इराक़ वेंदे ईरान में हादसे जे शहीदनि जे लाशनि खे वतन आणण ऐं ज़ख़्मियुनि जी मदद जा सवाल गर्दिश में। रिपोर्ट मंज़ूर कालरो। इराक़ जे शहर में करबला जे शहीदनि जे 40 अरबैन में शरीक थियण वास्ते दुनिया जे केतिरनि ई मुल्कनि मां काफ़िला पहुची रहिया आहिनि। पाकिस्तान मां ख़ासि करे सिंध सूबे जे घणनि शहरनि ऐं ॻोठनि मां बि बसुनि ऐं हवाई जहाज़नि वसीले नजफ़ अशरफ पहुचण जो सिलसिलो जोश ऐं अक़ीदत सां जारी ॾिसिजे थो, जंहिंमें शिया फ़िरक़े खां सवाइ सुन्नी मकतब जा हुसैनी अक़ीदतमंद बि इमाम हुसैन जे हज़ूर सलामी थियण लाइ सफ़रे इश्क में शामिल आहिनि। कल्ह 20 ऐं 21 अगस्त जी राति धारे लाड़काणो खां सालार सैयद अतर शाह शमसी नाले सां काफ़िलो ईरान खां इराक़ थे वियो, जो ईरानी शहर यज़द वटि हिकु बस सां ख़ौफ़नाक लिंग कांडारींदड़ हादसो पेश आयो आहे। इब्तिदाई रिपोर्ट मूजिबि 35 खां 37 ज़वार शहीद जॾहिं 20 खां 25 सख़्त ज़ख़्मी थी पिया आहिनि। मुसाफ़िरनि सां परदेस में हिकु क़यामत बर्पा थियण ते पाकिस्तान ख़ुसूसन सिंध जे शहरनि में सदमे ऐं सोग जो आलम बर्पा थी वियो आहे। केतिरा ई अज़ीज़ तोड़े हमदर्द ऐं साथी अज़ादार सख़्त ॾुख जे आलम में सख़्ते में वठिजी विया आहिनि। हीअ अहल बैत जे हुफ़्तारनि जो काफ़िलो लाड़काणे खां AKC कोच ज़रिए ज़वारी लाइ ईरान खां इराक़ लाइ सफ़र में हो त काफ़िले जो सालार सैयद अतर शाह शमसी नाले ॿुधाए पियो वञे। ज़रियनि मूजिबि हादसो ब्रेक फेल थियण जे नतीजे में पेश आयो आहे। वधीक हक़ीक़ी पेराइतियूं ख़बरूं मिलण में देरि थियण करे लाड़काणे में अज़ीज़नि सॼण दोस्त ऐं साइन खे शदीद इंतज़ारु आहे, जॾहिं त हिन हादसे जी तहक़ीक़ात थियणु घुरिजे। बदनसीब कोच में 55 ज़वार ड्राइवर ऐं कंडक्टर मौजूदु हुआ। हादसे जे नतीजे में 35 खां 38 ज़ाइरनि मौक़े ते ई दम ॾिनो, जंहिंमें औरतूं बि हुयूं जेके लाड़काणे, कंधकोट, कंबर, घोटकी, ख़ैरपुर जा ॿुधाया पिया वञनि, जॾहिं त 20 खां 25 मुसाफ़िर सख़्त ज़ख़्मी थी पिया आहिनि, जिन में घणनि ज़ख़्मी जी हालत ॻणतीअ जोगी ॿुधाई पई वञे। ईरानी इंतिज़ामिया जी एमरजेंसी रेस्क्यू टीम मौक़े वारे हंधि पहुची ज़ख़्मियुनि खे तिबी इमदाद फ़राहम करण बैदि वेझे अस्पतालुनि में लाशुनि खे खणाइण जो सिलसिलो शुरू करे छॾियो आहे, जॾहिं त शहीदनि जे लाशुनि खे सुञाणण समेत महफ़ूज़ कयो पियो वञे। शहीद या ज़ख़्मी थियलनि अज़ादारनि जे अज़ीज़नि जो मुतालबो आहे त वफ़ाक़ी पाकिस्तान ऐं सिंध हुकूमत गॾिजी कोशिशूं कनि जीअं लाशूं ऐं ज़ख़्मी जल्द खां जल्द वतन पाकिस्तान जे शहर लाड़काणे पहुची सघनि, जिते संदन ग़म विचां इंतज़ार सबबि रोज़ राड़ो मतल आहे। वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह उमीदूं आहिनि त पाण हिन दर्द भरे मौक़े ते ईरान में हादसे जी शिकार थियल बस जे मुसाफ़िर पांधेड़नि जी वापसी जा हंगामी इंतज़ाम करण लाइ हर मुमकिन कोशिशूं वठे। ज़िम्मेवारियूं बख़ूबी सरअंजाम ॾींदा हिन ॾुखोईंदड़ हादसे ते ख़ासि करे ईरान में पाकिस्तानी सफ़ीर खे मदद जी अपील कजे थी, जंहिंमें हादसे बाबति अज़ीज़नि सदमे विचां खेनि दुरुस्त ॼाण न मिलण जी शिकायत कई, लाचारी जा इज़हार कया आहिनि। पाकिस्तानी सरकार पारां बस मुतासिरनि जे अज़ीज़नि सां ताज़े जो इज़हार कयो वियो आहे। हिन ॾिस में वज़ीर आला सिंध पारां सैयद नासिर अली शाह खे मुतासिरनि जे अज़ीज़नि पारां शिकायतुनि खे दूरि करण ऐं ज़रूरतुनि लाइ मदद वास्ते नामज़द कयो वियो आहे। रब पाक शहीदनि जा दर्जात बुलंद ऐं ज़ख़्मियुनि जी जल्द सेहतियाबी फ़रमाए। आमीन।